सिंध सुहारी में अनेक अहिड़ा तारीख़ी माॻ आहिनि जेके हमेशा ख़फ़्तगाने ख़ाक खे मुतवजह कंदा रहंदा आहिनि। अहिड़ो ई हिकिड़ो माॻ ज़िले टंडो अल्लाहयार जे शहर बुकेरा शरीफ़ खां अटकल 8 किलोमीटर अॻिते ॾखण ओलह में वाक़िअ आहे। हिन माॻ जो नालो पुराणनि किताबनि में करिया ॿूछड़ लिखियलु आहे, जॾहिं त मौजूदा वक़्त में मकान शरीफ़ जे नाले सां ॼातो सुञातो वञे थो। ही दरगाह ॿियनि दरगाहनि खां उन करे बि मुख़्तलिफ़ आहे जो हिते कंहिं बि क़बर ते को मक़बरो अॾियल नाहे, बल्कि अक्सर क़बरूं त कचे गारे मिट्टी जूं ठहियल आहिनि। हिते मखदूम अब्दुल हमीद बूछड़ाई ऐं संदसि ख़ानदान वारनि जूं क़बरूं मौजूदु आहिनि, जेके सभई गारे मिट्टी जूं ठहियल आहिनि। मखदूम अब्दुल हमीद संदसि बारे में अज़कार कलंदरी में अचे थो त इहे जेॾां बि नज़र कंदा हुआ उहे बेहाल थी पवंदा हुआ। संदसि बारे में तोहफ़तुल किराम वारो लिखे थो त मुल्ला कात्यार लॻ ॿूछड़नि में हिकु वॾो कामिल वली थी गुज़रियो आहे, जंहिं जूं ज़ाहिर करामतूं ज़माने जूं यादगार आहिनि। संदसि फ़र्ज़ंद मियां मोहम्मद शरीफ़ तमामु वॾी कमालियत जो मालिक आहे, ईंदड़ वेंदड़ मुसाफ़िरनि जी ख़िदमत में लॻल आहे ऐं पंहिंजे वालिद वांगुरु फ़ी सबीलिल्लाह ख़िदमतूं करे थो। ख़ानकाह में सुबुह शाम ख़फ़ी ऐं जली ज़िक्र में मशग़ूल रहे थो। अज़कार कलंदरी मुताबिक़ मखदूम अब्दुल हमीद बूछड़ाई जी वफ़ात 1165 हिजरी आहे। हिते हिकु तारीख़ी मस्जिद पिणु आहे जेका मखदूम साहब जे ज़माने जी भांइजे थी। मस्जिद ते को बि कुतुबो अहिड़ो लॻल न हो जंहिं मां तमीर जो साल मालूम थी सघे। मस्जिद जे अंदरि लॻभॻि 40 खनि नमाज़ी नमाज़ अदा करे सघनि था। मस्जिद जे ॿाहिरां चिटसाली जो ख़ूबसूरत कमु थियल आहे। हिन मस्जिद जूं भितूं लॻभॻि 3 फुट थुल्हियूं आहिनि।
मस्जिद जी अंदर हवा ऐं रोशनी लाइ सिर्फ़ हिकु दरी नुमा मंघ पुण ठहियलु आहे, जितां नज़र करण सां साम्हूं मख़दूम साहब जी क़बर नज़र अचे थी। मस्जिद जे पुठिएं पासे मकान शरीफ़ जो हिकु तारीख़ी क़ब्रिस्तान आहे। हिन क़ब्रिस्तान जी विज़िट लाइ जॾहिं असां अंदरि दाख़िल थियासीं त उहो ॾिसी हैरान थी वियासीं त इहे आसार जेके अक्सर कंहिं अचानक सां अचण वारी तबाही जी सूरत में नज़र अचनि था, इहे सभई आसार हिते पिणु मौजूदु हुआ। ईअं महसूस थी रहियो हो त ही वसंदी बि कॾहिं कंहिं अचानक वारे हमले में तबाह थियल आहे। क़ब्रिस्तान में जिते किथे थाऊं ठिकर जा टुकड़ा, जंडियुनि जा टुकड़ा, पत्थर जा ठहियल उखला कसीर तइदाद में टिड़ियल पखड़ियल मिलिया। हिते सड़ियल पत्थर, सड़ियल ठिकर जा थाऊं बि घणी तइदाद में नज़र आया। हिते चौरस सिरूं बि मिलियूं। ही सभु आसार कंहिं फिटल शहर जा ई थी सघनि था। ही त पत्थर बाहि में कोन कारो थियो न? बाहि में जेको बाहि ॿारींदा आहिनि मसलन किचरा साड़ण जे लाइ, उन जो त कारो कोन्हे। ये पत्थर है, तो वो मैग्नेटिक ड्यूटी छा चक्कर है। ही को टोटल शहर है छा है हमले के में तबाह थियल है। हेॾी जंटियूं ॾिस केतिरी जंटियूं। पर सिंध जी तारीख़ ते लिखियल किताबनि मां कंहिं में बि हिन मुतालिक़ को बि ज़िक्र नथो मिले। हाणे ही ॻोठु कंहिं कुदरती आफ़त सबबि तबाह थियो या कंहिं हमले जी सूरत में, इहा ॻाल्हि घणी गौर तलब आहे, जंहिं ते तारीख़ जे आलिमनि खे ज़रूरु हिकु मुफ़स्सिल तहक़ीक़ करणु खपे। सड़ियल आहिनि, सनड़ियूं आहिनि ऐं हीअ गमकोट वारी सिरूं साॻियूं अथई। हा लॻे ईअं त साॻियूं आहिनि, उहो दौर ईंदो साॻियूं ई आहे इहो। हा न जाम पियो थोरा आसन आहिनि, कंहिंजा थुल्हा आहिनि, नंढियूं आहिनि। पोइ कीअं ठाहियो? पोइ कोन इहो को ठहियल आहे, नंबर लॻल आहे। ॿार नंढा हूंदा आहिनि, उहे हुजनि।